NPC TV न्यूज़ लाइव में आया अब्दुल हफीज़ शेख जी। नाज़रीन, नसीराबाद के चन्नामला स्कूल पाण उते मौजूद आहियूं। नियाणियुनि जो स्कूल हुयो जंहिंमें कुर्सियुनि जी ऐं वेहण जी जेका आहे सो कुर्सियुनि ते खोट हुई हुन जी कुर्सियुनि जी वेहण लाइ। उन हवाले सां तक जो PS 17 जो MP आहे नवाबज़ादा बुरहान खान चांडियो पारां 200 कुर्सियूं स्कूल लाइ ऐं टेबलियूं मोकिले ॾिनियूं आहिनि, जेकी हिन वक़्तु चन्नामला स्कूल जी गेट जे अॻियां मौजूद आहिनि ऐं स्कूल अंदरि ई लाथियूं वेंदियूं। नसीराबाद नियाणियुनि जे चन्नामला स्कूल में कुर्सियुनि जी खोट हुई ऐं नियाणियूं पट ते वेही तालीम पियूं कराइनि। उन लाइ MP नवाबज़ादा बुरहान खान चांडियो पारां नोटिस वठंदे स्कूल जे लाइ 200 कुर्सियूं वेहण वारी नियाणियुनि जे लाइ मोकिले ॾिनियूं आहिनि। उहे हिन वक़्तु स्कूल अंदरि लाथियूं वेंदियूं ऐं हिन वक़्तु गाॾी उहा हिन वक़्तु पहुची चुकी आहे। MP नवाबज़ादा बुरहान खान चांडियो पारां 200 कुर्सियूं मोकिलियूं वयूं आहिनि। हिन वक़्तु असां सां सीनियर काउंसलर आहे नसीराबाद टाउन कमेटी जो ऐं अॻूणो चेयरमैन आहे नसीराबाद टाउन कमेटी हाजी वज़ीर अली फुलपट, उन सां ॻाल्हि ॿोल बि कराई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। निहायती थोराइतो आहियां NPC न्यूज़ जो ऐं नसीराबाद जे अवाम जो। हीअ असांजी नंढड़ी हिकिड़ी कोशिशि आहे PP MP गैबी नवाब सरदार खान चांडियो साहिब जी ऐं PP MP नवाबज़ादा बुरहान खान चांडियो साहिब जी, जिन हीअ जेका सो कुर्सियूं फर्नीचर जेका नई बिल्डिंग आहे स्कूल जेका ठहियो आहे इन लाइ जेका सो ॾिनी हुई आहे। इन में ख़ासि जेका सो कोशिशूं आहिनि असांजे आशिक़ नमूना ऐं असां सभिनी दोस्तनि जी कोशिशूं आहिनि जेका सो इहा अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह असां अॻिते बि पंहिंजे महबूब अॻवान PP MP गैबी नवाब सरदार खान चांडियो ऐं नवाबज़ादा बुरहान खान चांडियो में इहा उमेद था रखूं त इंशाअल्लाह इहे भलाई जा कम ऐं अॻ में बि कया अथई ऐं इंशाअल्लाह असां अॻे बि अॻिते बि उमेद रखूं था इहे कंदो। हींअर नवाब साहिब जा जेका सो पंहिंजे फाउंडेशन मां तक़रीबन 20-22 स्कूल जेका सो दूर ॾियार जेका जबल जे पटीअ में हलनि था पिया, जेके उहो नवाब शबीर अहमद जे नाले सां जेका सो उहो हलाए थो पियो ऐं उहो तमामु तालीम दोस्त जेका सो MP आहे गैबी नवाब सरदार खान चांडियो, नवाबज़ादा बुरहान खान चांडियो तालीम दोस्त MP आहिनि। उन्हनि जो तालीम सां हिकिड़ी मोहबत ऐं लगाव आहे। इंशाअल्लाह जेको आहे असां अॻिते बि उमेद था कयूं त अहिड़ियूं कोशिशूं जेको आहे सो बाक़ी स्कूल जे लाइ वठंदो। हींअर इहा नई बिल्डिंग तव्हां जेका तव्हांजी कैमरा जी अखि सां जेकॾहिं ॾेखारींदो त इहा चन्नामाला में बिल्डिंग आहे, चन्नामाला जी नई बिल्डिंग ठही आहे। हिन में फर्नीचर जी कोठी उहा जेका आहे सो जो असां कोशिशि कई आहे सभिनी दोस्तनि जे जेका सो मार्फत अला कंदो। इंशाअल्लाह अॻिते बि असां महबूब अॻवान MP नवाब सरदार खान चांडियो, नवाबज़ादा बुरहान खान चांडियो अॻिते बि जेको आहे सो इहे असां उमेद था रखूं त अहिड़ियूं जेको आहे सो ख़्वाहिशूं कोशिशूं जेको आहे इंशाअल्लाह अल्लाह सीधा सलामत रखंदो। नंढिड़ो असांजी ख़्वाहिश आहे, कोशिशि आहे। ठीकु आहे। नसीराबाद वार्ड नंबर 7 जो काउंसलर आहे, उन सां बि ॻाल्हि ॿोल करायूं था। साईं, नसीराबाद शहर अंदरि अहिड़ा काफ़ी स्कूल आहिनि जिन खे फर्नीचर जी खोट आहे, उन लाइ कहिड़ा क़दम खयां आहिनि? महिरबानी हफ़ीज़ साहब, क़दम त सभिनि जे लाइ सॼी सिंध जे लाइ खणणु खपनि ऐं हीअ स्कूल नई बिल्डिंग 2-3 सालनि खां जेल तामीर हुई ऐं हिन में सभई ॿार हीअ कुतिल आबादी आहे नूनारी पाड़े जी, जंहिंमें 3-4 वार्ड मिलनि था। पोइ असां नवाब सरदार खान चांडियो पाकिस्तान पीपल पार्टी जो MP आहे ऐं असांजो PS 17 जो नवाबज़ादा बुरहान खान चांडियो साहिब जा बि वॾा बड़ आहिनि जो हिन स्कूल में अहम ज़रूरत हुई। खोड़ भेरा आऊं बि चवंदो रहियो साईं खे त साईं स्कूल जो अहम मसइलो आहे। सो अल्हम्दुलिल्लाह कुझु दोस्तनि कोशिशूं कयूं, असां कयूं ऐं कमु त इहो ई इज्तिमाही कमु आहे ॿारनि जो। हींअर ॿारनि खे सहूलियत थींदी पट ते वेही पढ़नि पियूं, तो हिन जे अचण सां इहो थींदो आहे त ॿारड़ा बहितर नमूने सां ऐं जदीद तर्ज़ जूं टेबलियूं ठहियल आहिनि जीअं ॿारड़ा सहूलियत सां पढ़ी सघनि, लिखी सघनि। सो असां हिन तव्हांजे TV जी तवसुल सां नवाब साहिबनि जा तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं जिन हिन स्कूल जी पर घुर लधी ऐं असीं अहिड़ी तरह सॼी सिंध जे लाइ बि इन ख़्वाहिश जो इज़हार आहे त उन्हनि जेके पसमानदा स्कूल आहिनि जिन वटि फर्नीचर समेत ॿियूं जेके बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे उहो पूरो थियणु खपे। बहरहाल PP नवाबज़ादा MP साहिब काफ़ी महिनत करे असांखे हीअ शइ ॾिनी आहे। असां संदसि जा पंहिंजो महले वासी शुक्रगुज़ार आहियूं। नसीराबाद